अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे हिकिड़ो ॿियो क्वेश्चन तव्हांजे मोकिलियो हुयो त 50% ऑफ 200। ठीकु आहे। हाणे इहो त बिल्कुलु आसान आहे। पहिरियों तव्हां हिन जो कॉन्सेप्ट सम्झो, उन खां पोइ असां सम्झंदासीं त इन टाइप जा जेके थोरा ट्रिकी हूंदा आहिनि उहे कीअं थींदा। हे कीअं आसान आहे मां तव्हांखे सम्झायां थो। चए थो 50% जो मतिलबु हूंदो आहे अधु। चऊं न को बि मिसाल पैसा आहिनि 10,000 20,000 30,000 14,000 उन जो 50% माना अधु। चए थो अधु कंहिंजो 50% ऑफ हिन जो। हाणे हे नंबर केतिरो आहे अगेन असांखे इहा बि ख़बर न आहे। चए थो 50% ऑफ हिन जो। हाणे इहो केतिरो आहे ख़बर न आहे। चए थो वरी इहो 50% कंहिंजो हिन जो, यानी कि हाणे इन टाइप जा जेके क्वेश्चन हूंदा आहिनि इन में असल में रिवर्स में हलणो पवंदो आहे, यानी कि हेॾो खां स्टार्ट कंदासीं। चए थो 200 जो अधु। ठीकु आहे। 50% ऑफ 200 यानी कि 200 जो अधु जेतिरो बीहे वरी उन जो बि अधु। ठीकु आहे। सो असां जॾहिं बि हिन टाइप जा क्वेश्चन ईंदा आहिनि उहे असां हिन तरीक़े सां यानी कि रिवर्स प्रोसेस में सॉल्व कंदा आहियूं। हे त वर्बली थी वेंदो, ज़बानी असां करे सघूं था पिया। 50% ऑफ 200 यानी कि 200 जो 50% या अधु घणो थींदो, यानी कि हे नंबर केतिरो बि ईंदो 100। हाणे वरी इन जो चयल आहे 50% ऑफ दिस। ठीकु आहे। सो 100 जो जेको 50% हूंदो या अधु हूंदो उहो घणो बींदो 50 रुपए बींदो या 50 जेको आहे बींदो। सो हिन जो आंसर थी वेंदो 50। हाणे हे त आसान हुयो। ॿियो इन टाइप जो क्वेश्चन ॾिसूं था त जीअं जॾहिं बि मां को क्वेश्चन सेखारींदो आहियां त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उन टाइप जो जेको बि क्वेश्चन अचे उहो तव्हां इज़ीली क्रैक करे वञो। एट द एंड ऑफ दिस सेशन यू विल बी एबल टू क्रैक दिस टाइप ऑफ क्वेश्चन विद ईज़। ठीकु आहे। हिकिड़ो ॿियो एग्जाम्पल वठूं था। मिसाल चए थो 10% ऑफ 25% ऑफ 250। ठीकु आहे। हाणे अगेन जीअं मां तव्हांखे चयुमि त हिन टाइप जा क्वेश्चन जेके हूंदा आहिनि रिवर्स में हलंदा आहिनि। जेकॾहिं चए थो 10% कंहिंजो उहो हिन नंबर जो। हाणे इहो नंबर पाण न आहे ॿुधायल त इहो केतिरो बीहे थो। चए थो इहो वरी छा आहे 25% आहे हिन नंबर जो। ठीकु आहे। सो असां सिंपली हेॾो खां हलणु शुरू कंदासीं, यानी कि असां चवंदासीं 25% ऑफ 250 250 जो 25%। हाणे इहो केतिरो थींदो, पहिरियों इहो नंबर ईंदो 30 बीहे 40 बीहे 200 बीहे। जॾहिं उहो बींदो त पोइ उनजो 10% कढंदासीं। ठीकु आहे। हाणे अचूं था पिया त 25% ऑफ 250 हिनखे थोरी देरि जे लाइ असां भुली वेंदासीं। हिनखे अगेन सॉल्व करण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे शॉर्टकट, जेको मां पेपर में मिसाल मां सॉल्व कया न हिनखे शॉर्टकट तरीक़े सां कया। ॾिसो 50% जो मतिलबु हूंदो आहे अधु। छा हूंदो आहे अधु। कीअं जेतिरो बि आहे मिसाल कंहिं वटि 10,000 आहिनि, असां चऊं था इन जो 50% मूंखे ॾे, त असां छा कंदासीं उनजो अधु कंदासीं। 50% जो मतिलबु हूंदो आहे छा अधु। अच्छा 25% जो मतिलबु हूंदो आहे चोथों हिसो। ठीकु आहे न। ईअं हूंदो आहे न चोथों हिसो, यानी कि 100 खे असां जेकॾहिं 4 हिसनि में विराईंदासीं त 25 हिन जो चोथों हिसो थींदो। जेकॾहिं हिन जो असां चऊं त भाउ चोथों हिसो या 25%, त असां बजाए हिन जो असां फार्मूलो हणी हुनखे सॉल्व कयूं। सिंपली मां हिनखे 10,000 खे 4 हिसनि में विराईंदुमि त 25 जा 4 हिसा थी वेंदा। हे 2500, हे बि 2500 ऐं हे बि 2500। ईअं ई थींदो न। जेकॾहिं मां कंहिंखे चवां भाउ 400 आहे न, उनजो जेको आहे सो 25%, त मां सिंपली हिनखे 4 हिसनि में विराईंदुमि त 100 जा 4 हिसा थी वेंदा। सो हिकिड़ो हिसो जेको आहे 25% घणनि जो थी वेंदो 100 जो थी वेंदो। हे तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झायां थो। हिते चयल आहे 25%। 25% जो मतिलबु छा हूंदो आहे चोथों हिसो। ठीकु आहे। सॉरी क्वेश्चन में हिते 20% आहे। अच्छा जेकॾहिं 25% हुजे हा त असां हिन जो चोथों हिसो कढूं, पर हिते चयल आहे 20%। हाणे 20% जेको हूंदो आहे इहो हूंदो आहे पंजो हिसो। ठीकु आहे। कीअं 100 खे जेकॾहिं असां 5 हिसनि में विरायूं, ठीकु आहे, त 20 जो हिकु हिकु हिसो थींदो न। हे ॿियो हिसो, टियों हिसो, चोथों हिसो ऐं पंजो हिसो। ठीकु आहे। सो हिन जो मतिलबु आहे हे 20 जेको हूंदो आहे 100 जेकॾहिं हुजे टोटल, त हे जेको हिकिड़ो आहे 20, इहो हिन जो जेको आहे सो काउंट थी वञे पंजो हिसो। हे ॾिसो 1 हे 2 3 4 हे 5, हे पंजो हिसो बि आहे। सो रिपीट कयूं था 50% माना अधु, 25% माना चोथों हिसो, 20% जिथे बि चयल हुजे माना पंजो हिसो। इहो तव्हांखे शॉर्टकट सेखारियां थो। हूअं तव्हां सॉल्व कंदो फार्मूलो हणंदो 25% इज इक्वल टू पार्ट, उअं बि तव्हांखे मां करे ॾेखारियां थो, या अॻु में हीअं कयूं था पोइ पाण शॉर्टकट तरीक़ो ॾिसो कयूं था। हाणे हिते पहिरियों जेकॾहिं हे आहे ई न, सिर्फ़ु असांखे चयल आहे फाइंड 20% ऑफ 250। त हाणे 250 टोटल नंबर आहे, हे परसेंटेज आहे, पार्ट ॻोल्हणो आहे। परसेंटेज जी जॻह ते घणो रखंदासीं 20, टोटल जी जॻह ते घणो रखंदासीं 250 मल्टीप्लाइड बाय 100, ऐं हिते छा रखंदासीं पार्ट। ठीकु आहे। हाणे इन लाइ ज़रूरी आहे त परसेंटेज तव्हांजी पकी थियल हुजे। हाणे असांखे पार्ट ॻोल्हणो आहे त हे सभु नंबर होॾे खणी वेंदासीं, पहिरियों खां खणी वञो या पहिरियों शॉर्ट करे पोइ खणी वञो। 0 0 सां कटिजी वेंदो न, हिते 100 हुयो। हाणे हिते 25 आहे, हिते 10, ॿिन्हिनि ते 5 जो खोड़ वञे थो। हिन ते 2 दफ़ा, हिन ते 5 दफ़ा। हाणे असांजो बचो p/5 मल्टीप्लाइड बाय 2। हे 5 वंड में आहे त इहो 20 सां वञी छा थी वेंदो ज़रब थी वेंदो, ऐं 2 जेको ज़रब में आहे इहो हेॾे अची छा थी वेंदो वंड थी वेंदो। आयो पे जॻह घटि हुजण जे करे तव्हां कंफ्यूज़ न थींदा हूंदो, कैलकुलेशन तव्हांखे सम्झ में ईंदी हूंदी। ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 10 दफ़ा, 5 खे 10 सां ज़रब कंदासीं, 5 ॾाह
50। हाणे ॾिसो पार्ट घणो निकितो 50, असांखे हिकिड़ो पूरो प्रोसेस करिणो पियो न। पेपर में एतिरो टाइम न हूंदो आहे। 20% तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर हुजे त 100 मां 20% जेको हूंदो उहो माना 5 हिसो हूंदो आहे। सो तव्हां 25 जो 5 हिसो कढंदो। हाणे 25 जो 5 हिसो लाइ उनखे 5 हिसनि में विराईंदासीं। मां चवां थो 250 या 250 रुपए जो 5 हिसो, त इन जो 5 हिसो थींदो 50 रुपयो। तव्हां 50 जा घणा नोट कंदव? 5 नोट कंदव। 50 जो हिकिड़ो नोट हुजे, ॿियो नोट हुजे 100, टियों नोट हुजे 150, चोथों नोट हुजे 200, पंजो नोट हूंदो त घणो थी वेंदो? 250 रुपया। सो असां हिनखे जेकॾहिं 5 हिसनि में विराईंदासीं या 5 नोटनि में सिंपली ईअं चऊं, ठीकु आहे, 5 नोटनि में विराईंदासीं त 50 रुपए जा 5 नोट करणा पवंदा। हे टियों नोट, चोथों नोट, 50, पंजो नोट, टोटल घणा थी वेंदा? 250 रुपया थी वेंदा। ठीकु आहे। सो 25 जो जेको 5 हिसो या 25% उहो घणो निकितो? 25, सॉरी 50। सो हिन जो 20% असां वटि अची वियो, घणो अची वियो? 50। हाणे सिंपली इन जो चयल आहे 10%। हाणे 10% माना 10 हिसो, या ईअं खणी चओ त हिनखे 10 हिसनि में विराईंदासीं। सो 50 खे जॾहिं 10 हिसनि में विराईंदासीं, 0 0 सां कटिजी वेंदो। 5 जे हेठां हिकु आहे त हिकु लिखण जी ज़रूरत न आहे, सिंपली 5 बची पवंदो। उअं ई 10% जेको जंहिंजो बि कढंदा न उन मां हिकु 0 हटाए छॾंदा। मिसाल मां तव्हांखे चवां लख जो 10%, ठीकु आहे, त तव्हां सिर्फ़ु हिकु 0 हटाए छॾंदो, हे 10% निकिरी आयो। घणो थी वेंदो? हे 10,000 थी वेंदो। मां तव्हांखे चवां थो 25,000 जो 10%, त तव्हां सिर्फ़ु हिकु 0 हटाए छॾींदो, 2500 हुनजो 10% थी वेंदो। सो हिते 50 जो 10% आहे त हिकु 0 हटाईंदो, बाक़ी छा बचंदो? 5। सो हाणे असां जेकॾहिं क्वेश्चन खे ॿीहर लिखूं त असांजो क्वेश्चन हुयो 10% ऑफ 25%, सॉरी 20% ऑफ 250। हे क्वेश्चन हुयो न। हाणे रिवर्स प्रोसेस मिलंदासीं। 25 जो 20% कढंदासीं। हाणे तव्हांखे मां सम्झायमि त 25% छा हूंदो आहे? 5 हिसो, यानी कि हिनखे 5 हिसनि में विराईंदासीं। 5 हिसो कढणो आहे त सिंपली तव्हां हिनखे 5 सां डिवाइड बि करे सघो था। 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 5 दफ़ा, 0 साॻियो अची वेंदो। ॾिसो 50 निकिरी आयो। सो असां हिते पहुची आयासीं त 50 जो 250 जो 20% निकितो 50। हाणे वरी इन जो फर्दर 10% कढणो आहे। ठीकु आहे, यानी कि 9 हिसो। सो असां सिंपली हिनखे 10 सां विराए सघूं था। 0 0 सां कटिजी वेंदो। 5 जे हेठां हिकु बचो, यानी कि हे घणो अची वेंदो? 5। सो इन टाइप जा क्वेश्चन रिवर्स प्रोसेस में मिलंदा आहिनि। जेकॾहिं मिसाल था वठूं, हीअं हुजे हा त 20% ऑफ 80% ऑफ 560, त हाणे 560 जो 80% कढंदासीं। न अचेव सिंपली फार्मूलो हणी मिंट में कढी वठो। ठीकु आहे, यानी कि परसेंटेज मिलियल आहे, टोटल मिलियल आहे, पार्ट ॻोल्हणो आहे। ठीकु आहे, परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे तव्हांखे ख़बर आहे त हे बि मिलियल आहे, हे बि मिलियल आहे। पार्ट ॻोल्हणो आहे त इनखे बहितर आहे हिनखे डायरेक्ट शॉर्ट कटिणो, हिनखे हेॾे खणी वेंदो न, मल्टीप्लाई थींदो। सो हे परसेंटेज घणी आहे? 80। टोटल घणो आहे? 560 डिवाइडेड बाय 100 जेको ज़रब में हुयो, वंड में अची वेंदो। हे 0 हिन सां कटिजी वेंदो, हे 0 हिन सां कटिजी वेंदो। बाक़ी 8 खे 56 सां ज़रब करिणो आहे, जेतिरो बि जवाबु अचे। मिसाल 56 खे मिंट में 8 सां करे वठूं। 8 6 48, 4 मथे विया, 5 8 40 ऐं 4 44। सो हे थी वेंदो 448। ठीकु आहे, सो हे असांजो अची वियो 448। हाणे इन जो 20% कढणो आहे। अगेन असां फार्मूलो यूज़ कंदासीं, परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे असांखे ख़बर आहे त हाणे हे सभु असांजे लाइ इनवेलिड थी विया। हे असांजे लाइ टोटल आहे, हे हुनजो 20% आहे। यानी कि परसेंटेज जी जॻह ते 20 रखंदासीं, टोटल जी जॻह ते घणो रखंदो आहे? 448। पर उहो हेॾे खणी ईंदासीं डायरेक्ट ज़रब में, 448। ऐं 100 जेको ज़रब में हुयो इहो वंड में अची वेंदो। 0 0 सां कटिजी वेंदो। ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 5 दफ़ा। हिते 448 बचंदो, हिनखे 5 सां वंड कंदासीं। 448 वंडिया 5। हे तव्हांखे करे ॾेखारियां थो, हथ जा दर्जा ठाहियां थो। 5 जो खोड़ो 44 ते पढ़ंदासीं, 8 दफ़ा 5 8 40, 0 बची 4 बची पवंदा। ठीकु आहे, उनखां पोइ 8 लाइ ॾींदा त 48 थी वेंदो। वरी 5 जो खोड़ो 8 दफ़ा 5 8 40, घणो बची पवंदो? 8। ठीकु आहे, ॾाई ॾेई करे हिते छा ॾींदासीं? 0 ॾींदासीं। 5 जो खोड़ो 80 ते घणा दफ़ा वेंदो? 1 5 5, यानी कि मुंहिंजे ख़्याल में 13 दफ़ा वेंदो। डायरेक्ट जेकॾहिं हणूं, हे 13 थी वेंदो। हिन जो जवाबु अची वेंदो 88.13। हे तव्हांजो छा आहे? आंसर आहे। ठीकु आहे। सो आई होप तव्हांखे इन टाइप जा क्वेश्चन सॉल्व करण अची विया हूंदा। हाणे इन टाइप जा ई क्वेश्चन जेके आहिनि 3 4 तव्हांजे मां मोकिलियां थो, जीअं तव्हां हुनजी प्रैक्टिस कयो। जेके हूंदा आहिनि 20% ऑफ 20% ऑफ 250, 7% ऑफ 40% ऑफ जेको आहे सो 700। हाणे इन टाइप जा क्वेश्चन कीअं थींदा? 2 3 तव्हां ॾिठा आहिनि, रिवर्स प्रोसेस कयो। 20% ऑफ 25% ऑफ, ठीकु आहे, 900। सो हाणे तव्हां 900 जो पहिरियों 25% कर दो, यानी हे त 16 आहे,
चोथों हिसो कढंदो 25% माना चोथों हिसो जेको हिते अंगो अचे मिसाल था वठूं हिन जो जवाबु ईंदो हितां ई मां तव्हांखे ॿुधायां त 900 खे 4 हिसनि में जेकॾहिं असां विराईंदासीं त असांजो जवाबु अची वेंदो आई थिंक 225 225 कीअं कयो मां 800 खे पहिरियों 4 हिसनि में विरायो 200 अची विया न पोइ जेको मथियों 100 बचियो उनखे बि 4 हिसनि में विरायो 225 अची वियो हाणे इन जो 20% कढंदासीं इहो असांजो आंसर आहे हाणे इन टाइप जा क्वेश्चन ॾियां त उहो करे ॾेखारियो ॿ टे तव्हां क्वेश्चन सॉल्व कंदो तव्हांखे बिल्कुलु आसानी सां हल थी वेंदो हाणे चऊं था पिया त बुक जे सिलसिले में बुक तमामु टाइम कंज्यूमिंग कमु हुयो जंहिं करे मुंहिंजी कंसंट्रेशन थोरी अकेडमी तां एकेडमिक सेशन तां थोरी घटिजी वई तव्हांजूं क्यूरीज़ बि कुझु घटि सॉल्व थियनि पियूं सो उन लाइ माज़रत हाणे बुक जो कमु ख़तमु थी वियो आहे बुक पब्लिश थी विया आहिनि सुभाणे या ॿिए ॾींहुं पुॼंदा एडमिन पैनल विहारे छॾियो आहे उहो सिर्फ़ु पैक कंदा ऐं मोकिलींदा वेंदा सो मां हाणे आज़ादु आहियां इनशाला मुंहिंजो पूरो पूरो टाइम हाणे तव्हांजे मथां हूंदो मैथ जी सूरत में एवरीडे साइंस जी सूरत में जीके जी सूरत में पाकिस्तान स्टडी जी सूरत में जेके जेके एरियाज़ मूंखे ईंदा आहिनि छो जो स्टूडेंट खे मुंहिंजी ॻाल्हि घणी सम्झ में ईंदी आहे उहो अक्सर मैसेजिस ईंदा रहंदा आहिनि त सर तव्हां पढ़ायो सो मूंखे जेके जेके एरिया क्लियर आहिनि इनशाला मां तव्हांखे जेको आहे सो कंट्रीब्यूट कंदुमि ऐं जीअं हथ खां वठी करे अॻिते वठी हलिबो आहे मेंटोरशिप ॾिबी आहे इनशाला पूरो जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे उहो तव्हां सां शेयर कंदुमि तव्हां ॾे ट्रांसफ़र कंदुमि ऐं इनशाला जेको 4 महीने जो सेशन आहे उनखां पोइ तव्हां इन क़ाबिल थी वेंदो जो का बि 5 खां 16 ताईं का टेस्ट ईज़िली क्रैक करे वेंदो ऐं सिर्फ़ु इहो ई न तव्हांजे अंदरि हिस्ट्री जे बारे में मुख़्तलिफ़ जेके टॉपिक्स आहिनि हिस्टोरिकल इवेंट्स आहिनि जेको आहे फिलोसॉफिकल आइडियाज़ आहिनि उन्हनि जे बारे में बि तव्हां सां नॉलेज शेयर कंदो रहंदुमि थैंक यू सो मच